छो मौत जे मुंह में आयो आ? छो खुटिया क्यों थी जो असां ॾे रुख क्यों थी? चाचा तो खे मौत खणंदो आ न त पागलनि जा घर पुछाईंदी आ। न मां को आहियां ऐं न वरी मूंखे मौत खणी आयो आहे। मां हिकु उमेद खणी निकितो आहियां। पक्का आहे त उहा उमेद मुंहिंजी पूरी कंदो। कहिड़ी उमेद खणी निकितो आ? दुश्मन खे दोस्त करण जी ऐं दोस्त खे दुश्मन खां माराइण जी उमेद खणी निकितो आहियां। तुंहिंजो वरी कहिड़ो दुश्मन आहे जंहिंखे माराइण थो चाहीं? सांवल ऐं सुल्तान मुंहिंजा दुश्मन थी बीठा आहिनि। इन्हनि खे ख़तमु कराइणो आहे। कूड़ थो ॻाल्हाईं। तूं असां सां धोखो करण आयो आहीं। धोखेबाज़नि सां कहिड़ो धोखो कंदो? छा रखियो आहे असां वटि जो हे खणी वेंदो? चाचा हिन जी ॻाल्हि ते एतबार न कजां। ही असांखे मारण आयो आहे। यार अंधो एतबार न कर। माण्हू वॾा धोखेबाज़ थी। तव्हां एतबार कयो न कयो, मां तव्हां खां मदद घुरण आयो आहियां। छो त मूंखे नवाब ऐं सांवल सां जंग करणी आहे। नवाब मुंहिंजो भाउ मारियो आहे। सुल्तान ऐं सांवल मुंहिंजो पटको लाथो आहे। ठीकु आहे। शैतान सां शैतान मिलंदो त रहमान जे बंदन खे ईज़ाइण में मज़ो ईंदो। अॼु खां पोइ तूं बि असांजे टोले में शामिल आ।
रखूं छोरा सांवल जो मुड़स मारे आए। इनखे ई त चवंदा आहिनि सोच, सियासत ऐं सियाणप। माण्हूअ खे दौलाब ॾेई दफ़ करे छॾिजे। केर मारिया या सांवल जा माण्हू? नवाब वारा या कुर्बू वारा? साईं नवाब वारा त घर खां ॿाहिरि निकिरनि ई कोन था। ही पलांदो पाण वारो यार जानू करे आयो साईं। जानू मारे आयो? सांवल जो माण्हू? बाबल साईं जानू ऐं कुझु वांगारी जवान जी साण अथसि। न त नवाब वारनि त असांखे कंध खणण जहिड़ो ई न छॾियो हो बाबा साईं। कंदार जानू वारा वाकई मुड़स माण्हू आहिनि, वॾो मुड़सीअ जो कमु करे आया आहिनि। कोई बि हिकु प्लान त थियो। कमदार जानू ऐं जानूअ जे जवाननि जी भारत अथई। हिननि जी ख़िदमत जंग तिरिया कजां। इहे वॾे कम जा माण्हू अथई, मतां अॻिते हली कम अचनि। साईं तव्हां असली फिकिर ई न कयो। जानूअ जी ख़ातिरदारी मुंहिंजे मथां आहे, तव्हां दिलि जाए करे वेही रहो। हेलो हेलो इमरान, तुझे भाजो कातिल अॻियां फिरे थो, कंदे पंहिंजे भाउ जो प्लान। तूं केरु पियो ॻाल्हाईं? मां केरु बि आहियां, तोखे तुंहिंजे भाउ जो कातिल ॾेखारियां, बाक़ी मूंखे छा कंदे? इहा का चाल त न आहे तुंहिंजी? जे एतबार कोन थो अचई त अची ॾिसो सोनवाईअ वटि छन कपिड़नि सां हमरा बीठो अथई, जेको तुंहिंजे भाउ जो कातिल, वधीक तुंहिंजी मर्ज़ी। हेलो हेलो, कुझु त करिणो पवंदो। छा बाबा ॾिसण कयां? अल्लाह अकबर, बाबा तो नंबर ही बंद आहे। हाणे छा कयां? दुश्मन खे न छॾिणो, मां अकेलो ई दुश्मन लाइ काफ़ी आहियां।
मर शौको तूं मर तमा सजे ॻोठ में मिठाई विराईंदुसि त अॼु शौक़ु जहिड़ो ज़ालिम हिन दुनिया खां हलियो वियो आज़ादीअ सां घुमो फिरो मर शौक़ु त मां देगियूं लाहियो बंदो आ सुल्तान आ बेखबर दिल ठरे बिल्कुल ठरी सुल्तान हल हाने अल्लाह निगाहबान अल्लाह ने कहा खुदा हाफिज खुदा हाफिज। अदा मां कारी न आहियां अदा मां त बेगुनाह आहियां ऐं नई मां शौक़ खां घरां निकिती आहियां शहज़ादी असां भुलियल आहियूं जो अना ऐं ज़िद में अहिड़ा क़दम था खणूं जेकी इंसाननि खे त नथा वणनि ख़ुदा जे हुक्म जे बि बुतड़ आहिनि। शहज़ादी तूं असांजी भेण आहीं तूं असां सां गॾिजी ॻोठ हल तोखे कुझु न चवंदासीं। अदा अदा मां तव्हां सां हिकु शर्त ते ॻोठ वापसि हलंदसि। कहिड़ो शर्त? उहो शर्त इहो आहे त तव्हां चाचा सावल वारनि सां ख़ैरु कयो ऐं पंहिंजे मन मां मेर कढी छॾियो ऐं हिक ॿिए जी रत पीअण छॾे ॾियो। इहो क़बीलाई तकरार ख़तमु कयो। हिक ॿिए जा भार बचा को था तव्हांखे छा थो मिले? अदा मां अहिड़ी ज़िंदगी नथी जीअण चाहियां जिते सिर्फ़